वाक़ ॿुधाईंदा हलूं गबड़ में बानी पाकिस्तान कायदे मोहम्मद अली जिन्ना जे 145 जन्म दिहाड़े के हवाले से पाकिस्तान पैट्रियोटिक यूथ पारां एक तकरीब कोठाई वही। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है किशोर कुमार। है वतन पाक वतन, तुझसे है मेरी तमन्नाओं की दुनिया पर नूर, हज़्म मेरा कहीं मेरे इरादे हैं गयूर। गंबर जे मेडिकल इंस्टीट्यूट ऑडिटोरियम हॉल में बानी पाकिस्तान कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 145 जन्म ॾींहं जे हवाले से पाकिस्तान पीडियाट्रिक यूथ पारां एक पुरवकार तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूल के शागिर्दनि, उस्तादनि, डॉक्टरनि ऐं पीडियाट्रिक यूथ के अॻवाननि 25 डिसंबर कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना के जन्म दिहाड़े ते संदसि खिराज तहसीन पेश कयो। होॾां सेहत के शोबे में बेहतरीन कारकर्दगी ते गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी, लीवर ट्रांसप्लांट के माहिर डॉक्टर अब्दुल वहाब डोगर, दिल के माहिर डॉक्टर आशिक अली खोसो ऐं आर्थोपैटिक के डॉक्टर सजाद अली भट्टी ऐं ॿियनि शागिर्दनि खे मंटा अवार्ड पिण ॾिना। पीडियाट्रिक के मरकजी चेयरमैन कामरान रियाज, गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी, प्रोफेसर सैयद अली रज़ा शाह जीलानी, दिल के माहिर डॉक्टर आशिक अली खोसो, सीनियर सहाफ़ी कमरदीन शेख ऐं स्कूल के शागिर्दनि आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त अल्हम्दुलिल्लाह हम आज़ाद रियासत में जो खड़े हैं पाकिस्तान में, वो कायदे आज़म का हमारे ऊपर एक एहसान है और ये कायदे आज़म की जद्दोजहद और मेहनत थी कि जिसका समर हमें आज मिला कि हम दुनिया में पाकिस्तान के नाम से जाने जाते हैं। हमारे वसाइल जो है ना बाहर जा रहे हैं, इन पे कंट्रोल करना है। ये तो देखिए, एक ही हमारा पिलर अभी स्ट्रांग है, लेकिन दूसरे पिलर हमारे वीक है, उनको स्ट्रांग होना है, वो स्ट्रांग नहीं हो रहे। हमारी सियासत जो है, सियासतदान स्ट्रांग हो, ये पॉलिटिकली हमारी जो है वो स्ट्रांग होना चाहिए, जुडिशरी हमारी स्ट्रांग होना चाहिए। आज मैसेज ये दे रहे हैं कि कायदे आज़म ने अकेले बंदे ने दो हुकूमतों से फाइट की, हिंदुओं से भी और अंग्रेज़ों से भी, और एक शख्स ने कमाल किया, वो आला पाए का इंसान था। यही मैसेज है तो असांखे जेतिरो थी सके पंहिंजे मुल्क लाइ जो कनि त सुठो किरदारु अदा करणु घुरिजे। एज़ अ डॉक्टर मां पंहिंजो जो कनि त मेडिसिन में जेको किरदारु अदा कयां थो, अहिड़ी तरीक़े सां जो कनि सभई जेके बि हर शोबे में आहिनि उहे पंहिंजो जो कनि त किरदारु अदा करनि त जीअं असांजो मुल्क अॻिते जो कनि त वधे ऐं तरक़ी करे। असांजे मुल्क जे कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना क़ाइमु कयो, इन बुनियाद ते क़ाइमु कयो त असां सभु क़ौम हिकु आहियूं ऐं इन क़ौम हिक जो मक़सदु इहो आहे त असां सभु पाकिस्तान में जेके क़ौमूं आहियूं सभु बराबरि आहियूं। कायदे आज़म जो ॾींहुं त असांजे लाइ बहितरीनु ॾींहुं आहे, त इहा असांखे ख़ुशकिस्मती ॾींहुं त कायदे आज़म हुयो जीअं असांखे आज़ादु कयो। अगरि आज़ादु न करे हुजे त असां अंग्रेज़नि जा ग़ुलाम बणी वेठा हुजूं। तकरीब में तव्हां ॾिठो त बानी पाकिस्तान कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 145 योम पैदाइश जेको ॾियारो आहे इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो ऐं संदसि जेको आहे कयल ख़िदमतुनि ते खिराज तहसीन पेश कयो। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।